का कलाम जो आयतो अल्लाह जो हबीब ईमान वारन के पढ़ी बुधाए ऐं उन्हनि खे अची पाक करे ऐं उन्हनि खे किताब ऐं हिकमत अची सेखारे व इन कानू मिन क़ब्ल लफी दलालिम मुबीन। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो जॾहिं त मुझे महबूब करीम जे अचण खां अॻु में माण्हू गुमराही जे अंदर हुआ पर अल्लाह पाक करम करे फज़ल फरमाए नबी करीम के मोकिले दुनिया के गुमराही खां बचाए वरितो। यो आहे इन आयत सगोरी जो तर्जुमो जंहिंमें रब करीम फरमायो त मां ईमान वारनि थोरो कयो आहे। ईमान वारनि जे जिन्स में अल्लाह ताला फरमाए तो मां बरगुज़ीदो पैगंबर करीम रवानो फरमायो जंहिंजो कम इहो आहे त अल्लाह जूं आयतूं हुननि ते पढ़ी ॿुधाईंदो किताब ऐं हिकमत सेखारींदो नापाकनि खे पाक अची बनाईंदो। माण्हू गुमराही में हुआ पर अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे महबूब खे मोकिलियो दुनिया खे गुमराही खां बचाए वरितो। इहो तर्जुमो हिते पूरो थियो माना पूरी थी। थोरो तव्हां लफ़्ज़नि ते गौर फरमायो तव्हांखे ख़बर पए त अल्लाह ताला केॾो करम कयो आहे। अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह पाक ईमान वारनि ते थोरो कयो आहे। मुंहिंजा दामा तव्हां खां पुछां थो ॿियो ख़बर छा अल्लाह जी ज़ात बाबरकात जा थोरा रुगो मोमिननि जे मथां आहिनि या सारी काइनात जे मथां? तव्हां में इख्तिलाफ थी पियो न। हिकिड़ा था चवनि त अल्लाह जा थोरा मोमिननि ते ॿिया था चवनि सॼे जहान ते। समझो अल्लाह ताला जो एहसान सारी कायनात ते आहे। कुरान पाक में अल्लाह ताला पंहिंजे लाइ फरमाईंदो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब तारीफ़ूं रब करीम जो मुझे मौला रब्बुल आलमीन जो जेको सॼे जहान खे सॼी कायनात खे पालींदड़ आहे। रब्बुल आलमीन चओ रब्बुल वरी चओ रब्बुल आलमीन। आलमीन आहे रब्बुल आलमीन रब्बुल मोमिनीन नाहे रब्बुल मुस्लिमीन नाहे बलक चाहे रब्बुल उन रब्बुल आलमीन में यहूदी भी अची विया नसारा भी अची विया काफर भी अची विया मुल्हिद बेदीन भी अची विया नेक बान्हा भी अची विया अल्लाह अल्लाह करण वारा भी आया पर जेके खुदा के दहरिया मञनि था चवनि था खुदा त आहे कोन ही जहान पाण ही पियो हले। अल्लाह ताला फरमाए पियो भली न मञ पर मुंहिंजो थोरो तो ते भी आहे। जेकॾहिं खुदा ताला हवा घुलाईंदो आहे त सब कंहिंजे लाइ सिजो भारींदो आहे त सब कंहिं लाइ बारिश वसाईंदो आहे त सब कंहिं लाइ फसल पैदा कंदो आहे त सब कंहिंजे लाइ नेकियूं मोकिलींदो आहे त सब कंहिंजे लाइ गर्मी मोकिलींदो आहे त सब कंहिंजे लाइ सर्दी मोकिलींदो आहे त सब कंहिंजे लाइ। इहे कोन चवंदो आहे त निमाज़ी फ़ाइदो वठनि बेनिमाज़ी न मुस्लमान फ़ाइदो वठनि गैर मुस्लिमन न। रब त एॾो महिरबान हूंदो आहे जो भली 100 साल तूं रब के विसारे छॾ भुलिजी हिकिड़ो दफ़ो अल्लाह कर त रब तोखे लब्बैक जो जवाब ॾींदो आहे। पीउ पुट खे बेफरमानी जे करे घर मां कढी छॾींदो आहे भाउ बेफरमानी जे करे भाउ सां कावड़जी वेंदो आहे मुर्शिद मुरीद खां बेफरमानी जे करे कावड़जी वेंदो आहे उस्ताद पंहिंजे शागिर्द खां बेफरमानी जे करे कावड़जी वेंदो आहे बाला ऑफिसर पंहिंजे मुलाज़िम खां बेफरमानी जे करे ॾमिरजी पवंदो आहे। पर वाह आगमुल हाकिमीन तुंहिंजी ज़ात तां कुर्बान वञा ऐं करीम के अज़ खज़ान
गैब गिबर तरसा वजीफ खुरदारी। ऐ मुझा मौला तू अहिड़ो त करीम जो तुझी बेफरमानी कंदा आहियो, नमाज कोन पढ़ंदा आहियो, मस्जिद रे कोन ईंदा हो, तुझो कुरान कोन खोले ॾिसंदा हो, रोज़ा रमज़ान जा कोन रखंदा हो, 24 कलाक तुझी बेफरमानी कंदा आहियो। पर एॾो त बाजारो रब्बा अब्बे अम्मा की भी मेहरबाना जो हिकिड़ो वेलो बि असांजी मानी बंदि कोन कई थी। अदा सच्चा न अब्बे अम्मा का वधीक मेहरबान, अब्बे अम्मा का वधीक प्यारो। हेकर कंहिंखां माफ़ी घुरी वरी ॾोह कंदो आहे, चवंदो यार मां तोखे अॻे दफ़े बि माफ़ कयो हो, वरी माफ़ी वठंदो आहे, वरी गुनाह कंदो आहे, टी हराईंदे चवंदो बाबा हाणे शरा शरीयत जा 3 भेरा दंग थी विया, हाणे तू न मां वटि अचजा, न मां तुंहिंजो न तू मुंहिंजो, भला रोज़ रोज़ एड़ो मांखे को ॿुधाए त सही जंहिंजा 3-4 दफ़ा तू माफ़ी वरती हुजे वरी बश कई न। मदीने वारे साईं जी हदीस आहे त 70 दफ़ा बानो तौबह करे, वरी तौबह टोड़े, वरी बेफरमानी करे, वरी बि रब जी दरबार में ईंदो आहे त ख़ुदा ॾोरा पोको न ॾींदो आहे, वरी बि माफ़ कंदो आहे। रब चौंदा कुल या इबादियल्लज़ीन, कुरान बुधो कुरान, कुल या इबादियल्लज़ीन अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ओ मुझा मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू मुझन बानन खे चओ जेकॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो आहे, गुनाह कया अथव, रब करीम खे ॾमरायो अथव, अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थिजो, वरी वरी बि मां रब करीम में उम्मीद रखी माफ़ी वठण जो मां तव्हांजा सभई ॾोह बख़्शे छॾींदुसि। वाइदो त कहिड़ो, ये कोन तो हिकिड़ी गलती माफ़ कंदो साहब, यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ, जेतिरा भी तुंहिंजा जमी गुनाह हूंदा, सब गुनाह हूंदा, मुंहिंजी रहमत एॾी कुशादी आहे, ईंदे त सभिनि जे मथां बुहारो फेरे साफ़ करे छॾींदुसि। बानो गुनाह कंदो आहे, गुनाह करण खां पोइ तौबह ताइब थींदो आहे, ओ गुनाहगार बानो, गुनाहगार ॾोही तौबा करण खां पोइ इहे पाक थींदो आहे। नबी से फरमाइनि था ॼण माउ जे पेटां अॼु ॼाओ आहे। मुझा दड़ा हिकिड़ो शख्स हजरत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में 80 साल जी जमारा पोड़ो थी वियो आहे, बितनि जी पूजा कंदो आहे, हुन जा गोॾा घसी विया, अखियुनि जी जोत छॾाए वई, वार कारनि मां फ्री अछा थी विया, मोतीअ जहिड़ा ॾंद किरी विया, जिस्म में ॾकणी अची वई आहे, पर 80 साल पोड़ो ज़ईफ़ुल उमर बुत जे आॾो सदाई पियो चवंदो हो या सनम या सनम या सनम या सनम, ओ बुत ओ बुत, पर पत्थर जे बुत में का वर्दी कान पे मिली। 80 साल जे पोड़े के हिकिड़ी रात निंड जो झूठो अची थो वञे, उन निंड जे झूठे में हुन खां भुलिजी करे ग़लतीअ सां चइजी वियो या समद या समद या समद, रब जो नालो आहे, हुन या समद ग़लती सां चयो आहे, रब वटां जवाब पियो अचे लब्बैक या अबदी लब्बैक या अबदी, जीउम हुजा बांधा मां हाज़िर आहियां। मलाइकनि अर्ज़ कयो मौला बांधणु आहे, ॿाओ आहे, बुतनि जो पूजारी आहे, तुंहिंजो बाग़ी आहे, अलाह सां गॾु ॿियो अलाह ठाहियो वेठो आहे, 80 साल तोखे यादि कोन कयो अथई, चवे पियो या सनम, पर भुलिजी करे निंड जे ग़लबे जे करे ॼाणी वाणी न, भुल में तुंहिंजो नालो वरितो अथई। वाह मौला तूं वरी जवाब थो ॾीस।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो 80 साल लखे त वर्दी कान ॾिनी आ भुलजी हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि कयो अथई जे हाणे मां भी हिनखे वर्दी न ॾींदुसि त पोइ बुत में अल्लाह में कहिड़ो फ़र्क़ु आहे बुत वर्दी कोन ॾींदो आहे मां रब हमेशा बाने खे जवाब ॾींदो आहियां कलाम जो आयत